दोस्तों असां ईरान जे शहर मशन में हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हाणे असां पैसा एक्सचेंज कराइण असांखे मिलिया आहिनि 7.5 लख रुपया। साईं ये घणे पियो पैसा ॾिसो था घणा पैसा थिया आहिनि ऐं हिन खां अलावा हे घणे घणे जा नोट आहिनि उहो बि ख़बर पइजी वेंदी साईं। अदा अल्हम्दुलिल्लाह असां कखपति मूं लखपति थी विया आहियूं। अच्छा साईं बाक़ी हा लखनि जा ख़बर ई कोन्हे उते घणी अथई कोन्हे हिते मिंट में लखपति। हे घणा आहिनि साईं? हाणे हे साईं मिलिया आहिनि असांखे 5,000 जा 7.5 लख। 5,000 जी ॻाल्हि आहे, हिननि जी ॻाल्हि कर। 5,000 पाकिस्तानी 5,000 पाकिस्तानी 7.5 लख ऐं वरी अल्हम्दुलिल्लाह खपेनि बि ईअं था अच्छा लखनि में खपेनि था। छाकाणि त मानी जेका वठूं था सिर्फ़ु मानी वठूं था पिया। अगरि पाणी जी बोतल 10,000 हिसाब पाण लाहियो। हिकिड़ी ॻाल्हि ॾिसजे साईं, पंहिंजे क़ैदी आज़म खे बि ताक़त आहे 7-7 लख मिलनि था ॾिस ना साईं। अगरि कंहिंखे करोड़पति थियणो आहे 1 लख रुपयो खणी अचे उनजो ईअं सम्झ 1.5 करोड़ जो मालिक थींदो। 1.5 करोड़ में साईं हाणे जेकॾहिं असांजो घोट जो शहर आहे उते 1.5 करोड़ में बंगलो ठाराइजे। फॉर्च्यूनर वठी सघो था माना 1.5 करोड़ में प्रॉपर्टी। जेकॾहिं कंहिंखे अञा वधीक थियणो आहे त 10 लख खणी अचे 15 करोड़ जो मालिक थी वेंदो। हाणे हे साईं 7.5 लख आहिनि माना हे 7.5 तव्हां छा 7.5 लख में वठंदा? बसि अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह कोशिशि थी आहे घोटकी में बि वैसो ज़मीन वठंदासीं। वाह वाह माशाल्लाह साईं, तमामु बहितरीन ख़ादिम साईं मां अल्हम्दुलिल्लाह रब करीम जा करम आहिनि। जी साईं असांखे हिते नसीब थियो आहे मोहम्मद वाले मोहम्मद जे सदक़े में। बिल्कुलु साईं। ऐं हीउ पैसो कुझु बि न आहे। पाकिस्तानी पैसो हुजे या जेको हुजे हीअ जेका ख़ुशि नसीबी आहे जो हुन में असांखे मालिकनि जे तरफ़ां इजाज़त मिली आहे ऐं असां अची उनजे क़दमनि में उनजे हज़ूर में हाज़िरी अलाह कंदो क़बूल थींदी उनजे क़दमनि में असां पेश थियूं। यकीनन असांखे जो ईमान आहे हीअ असांजा इमाम जेका आहिनि अलाह जे रज़ाउनि जा मालिक आहिनि, अलाह जे जन्नतुनि जा मालिक आहिनि, काइनात जा मालिक आहिनि। बिल्कुलु साईं ही राज़ी आहिनि अलाह राज़ी आहे। छाकाणि त रसूल ख़ुदा फरमायो आहे जेकॾहिं मुंहिंजा बच्चा राज़ी आहिनि त मां राज़ी आहियां त अलाह राज़ी आहे। बिल्कुलु साईं। ऐं असांखे अगरि चंद लख सवा जे बदिले में असांजा गुनाह इंशाअल्लाह यकीनन बख़्शिजी वञनि। असांजे वालिदैन जी मग़फ़िरत दोस्ताना इफ़ाक़नि जे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। यकीनन बीमारनि जी शफ़ा जे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। अलाह क़बूल कंदो ऐं हीउ करीम असांखे राज़ी थींदा इंशाअल्लाह। रब करीम ख़ैर भलाई कंदो हिन दुनिया जी बि भलाई अॻी दुनिया जी भलाई। वॾी महिरबानी साईं। ख़ादिम साईं मार साहब सां गॾु हुआ, पैसा एक्सचेंज करायासीं। रसूल गोज़ार बि असां गॾु वेठा आहिनि ऐं 7.5 लख रुपया साईं टेकिजी वियो बाक़ाइदगी सां। वॾी महिरबानी, ख़ुशि जो अलाह हाफ़िज़। सब्सक्राइब कयो सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ऐं बेल घंटीअ खे ज़रूरु वॼाईंदा आईंदा बहितरीन सियाहती मक़ाम वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ। ऐं फेसबुक पेज सलाम सिंध खे फॉलो कंदा।